नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेभनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु साधू वासवाणीअ जो जन्मॾींहुं आहे। हुन जे लाइ सभिनीनि संगत खे हैप्पी मीटलेस डे। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। राम मंदिर अयोध्या में ठाहिण जी भागवत कई गर्जना। दादा वासवाणीअ जे जन्मॾींहं ते थी पोस्टर कॉम्पिटिशन। उल्हासनगर में रोटरीअ द्वारा थी क्रिकेट टूर्नामेंट। अहमदाबाद में थियो हेरिटेज सूफी नाइट जो आयोजन। कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी जी साणन में थी सभा। शहीद कंवर फिल्म के मिली रही है लोकप्रियता। अहमदाबाद में आर्तवार ॾींहुं आहे सिंधी नाटकनि जी शाम। नरोड़ा बैठक तां बीजेपी जे खावाणीअ नोंधाई उम्मीदवारी। हाणे ख़बरूं विस्तार सां। आरएसएस के प्रमुख मोहन भागवत राम मंदिर अयोध्या में ठाहिण जी गर्जना कई आहे। पर राम मंदिर ही बनेगा और कुछ नहीं बनेगा, वही बनेगा, उसी प्रारूप में बनेगा, उन्हीं पत्थरों से बनेगा और उन्हीं की अगुवाई में बनेगा जो इसका झंडा उठाकर गत 20-25 वर्षों से चलता है। ये कोई हमारी पॉपुलिस्टिक घोषणा नहीं है, ये हमारी मन की श्रद्धा है। ये कभी बदलने वाली नहीं है, ये पक्की रहने वाली है और ऐसा ही प्राप्त करके हम रहेंगे। सब लोग इसको जानते हैं, इतना हम इसके बारे में बोले। अब आज ये होने का क्षण निकट आ रहा है, तो वो हो, इसके लिए भी हमको जन जागरण वगैरह सारे कार्यक्रम तो करने ही पड़ेंगे और हम करते रहेंगे। हम नहीं करेंगे तो लोगों को आश्चर्य लगेगा। गांधीधाम में दादा साधू वासवाणीअ जो जन्मॾींहुं मल्हाइण लाइ पोस्टर्स कॉम्पिटिशन रखी वई हुई। दादा साधू वासवाणीअ जे जन्मॾींहं ते 25 नवंबर ते अंतर्राष्ट्रीय मीटलेस डे तरीक़े भी मल्हायो वेंदो आहे। हिन मौके ते गांधीधाम में ब्रिज बिल्डर्स द्वारा पोस्टर कॉम्पिटिशन रखी वई हुई, जंहिंमें केतिरनि ई माण्हुनि बहिरो वरितो हुओ। प्रोग्राम में डॉक्टरनि द्वारा माण्हुनि खे भाजियुनि मां थींदड़ फ़ाइदनि लाइ ॼाण ॾेई करे नॉनवेज न खाइण जी सलाह ॾिनी वई हुई। Lovely train go to the destination of peace, of harmony, of kindness. Lovely big huge train we have here which is going to the photo booth. Okay, you tell. Dada Sham, मां गांधीधाम यूथ विंग ऑफ साधू वासवानी मिशन द ब्रिज बिल्डर्स जी तरफ सां तव्हां खे मीटलेस डे जे बारे में ॿुधाए रही आहियां। साधू टीएल वासवानी जेकी दादा जेपी वासवानी जी जा गुरु हुआ, उन्हनि जो 138th बर्थडे हिन साल 25 नवंबर ते असीं मनाए रवंदासीं। हुननि जो बर्थडे सॼे विश्व में मीटलेस डे तरीक़े मनायो वेंदो आहे, जंहिंमें पीस जो पैगाम ॾिनो वेंदो आहे। ही प्लैनेट खाली ह्यूमन बींग्स लाइ न आहे, फ़क़ति ह्यूमन बींग्स लाइ न आहे, पर हर लिविंग बींग लाइ आहे। अहिड़ो मैसेज असां ॾियण था चाहियूं ऐं स्टॉप ऑल किलिंग यानी एनिमल हत्या बंदि करण जो संदेश ॾियण था चाहियूं। दादा जी चाहींदा हुआ त बेसिक राइट ऑफ लिविंग, हर एनिमल जो हक़ आहे ऐं जंहिं प्राणी खे असां जान ॾेई नथा सघूं उन जी जान वठण जो असांखे हक़ न आहे। असांजी प्लेट ते उहे मुर्दा थी अचनि, ये ॻाल्हि सही न आहे ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो मीट ईटिंग एंड किलिंग एनिमल्स विल बी कंसिडर्ड टू बी अ मर्डर। सो लेट्स स्टॉप ऑल किलिंग एंड जॉइन साधू वासवानी मिशन इन दिस नोबल कॉज। असीं गांधीधाम में 25 नवंबर यानी मीटलेस डे जे प्रमोट करण लाइ 2 इवेंट्स करे रहियासीं।
हिकिड़ो 18 नवंबर ते गांधी समाधि जेकी नॉन वायलेंस जी प्लेस आहे उते असां 150 खां वधीक ॿारनि खे घुराए करे पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन अरेंज कई हुई जेकी इंटर स्कूल कॉम्पिटिशन हुई। ॿारनि तमामु घणी क्रिएटिविटी ॾेखारी ऐं ओपन एयर में तमामु सुठा पोस्टर्स ठाहिनि ऐं ख़बर पई कि उन्हनि जी मासूम दिलुनि में एनिमल्स लाइ केतिरो प्यार आहे ऐं कीअं हू चाहिनि था कि हर एनिमल खे जीअण जो हक़ मिले। इन पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन में विनर्स खे प्राइज़ेस, मेडल्स ऐं गिफ्ट हैम्पर्स ॾिना विया ऐं सभी ॿारनि जे पोस्टर ठाहिया हुआ उन्हनि खे सर्टिफिकेट्स ॾिना विया। नेक्स्ट डे 19 नवंबर द संडे हॉलीडे विलेज रिसोर्ट में ब्रिज बिल्डर्स वेजी फेस्टिवल अरेंज कयो हो। वेजी फेस्टिवल में उन्हनि गेस्ट स्पीकर्स खे घुरायो हो जेके हुआ मिसिस रितु कश्यप द फेमस न्यूट्रिशनिस्ट एंड डाइटिशियन ऑफ गांधीधाम and Mrs. Geeta Ben Thakkar, who is a yoga instructor from Patanjali Yoga Peeth. इन्हनि ॿिन्हिनि पब्लिक खे अराउंड 200 माण्हुनि खे इहो सम्झायो त वेजिटेरियनिज़म पंहिंजे माइंड, बॉडी ऐं सोल खे कीअं प्योर कंदो आहे ऐं कीअं वेजिटेरियन फूड इज़ इक्वली न्यूट्रिशियस इन प्रोटीन्स लाइक नॉन-वेज फूड and how we can replace non-veg food with vegetarian food in our diet. Along with this, Sweetie Advani जेकी स्टेप इन एरोबिक्स जी इंस्ट्रक्टर आहे उन्हनि 7-day वेज प्लेज खयो कि उहे 7 ॾींहं मांसाहार न कंदा ऐं इन मुहिम में 100 खां वधीक माण्हुनि उन्हनि खे उन ॾींहुं जॉइन कयो। इन प्रोग्राम खां पोइ ॾाढो सुठो न्यूट्रिशियस वेजिटेबल डिनर सर्व कयो वियो जेको हाई इन प्रोटीन हो, लो इन कोलेस्ट्रॉल हो ऐं तमामु घणो न्यूट्रिशियस हो। हिन नंढड़ी निमाणी कोशिश जो इहो ई मक़सदु हुजे आहे त वेजिटेरियनिज़म असीं प्रमोट करे सघूं दादा JP वासवानी जी इंस्पिरेशन सां। असीं गांधीधाम जा ब्रिज बिल्डर्स तव्हां सभिनि खे आवाहन था कयूं कि अचो असां सां जुड़ो ऐं मीटलेस डे खे प्रमोट कयो। रोज़ मांसाहार न कयो, घटि में घटि हिकु ॾींहुं 25 नवंबर प्लेज टू बी वेज, 25 नवंबर इज़ अ डे टू रिमेंबर। It is a meatless day. Thank you. उल्लासनगर में रोटरी क्लब ऑफ विठलवाड़िया द्वारा क्रिकेट टूर्नामेंट रखी गई हुई। सर आप हमें बताइए क्रिकेट आज के मैच टूर्नामेंट में कितने टीम ने पार्टिसिपेट किया? आज यहाँ पे रोटरी क्लब ऑफ विठलवाड़ी की तरफ से क्रिकेट टूर्नामेंट रखा गया है जो कि सर्विस 17 वीक चालू है रोटरी का अंडर द गाइडलाइन ऑफ DG BM शिवराज एंड द ग्रेट लीडरशिप ऑफ स्टार प्रेसिडेंट राजेश साधवानी। इनके वजह से यहाँ पे रोटरी क्लब विठलवाड़ी का अपना क्रिकेट टूर्नामेंट रखा गया जिसमें 4 बॉयज़ की टीमें और 2 गर्ल्स की टीमों ने आज पार्टिसिपेट किया है जिसमें से गर्ल्स की ऑलरेडी मैच हो चुकी है। गर्ल्स में से सपना गार्डन, रोटरी क्लब ऑफ सपना गार्डन जो रोटरी क्लब ऑफ सपना गार्डन जीत चुकी हैं और यहाँ पे अभी बॉयज़ की चालू है और एक अच्छे मोड़ पे अपना चल रही है। सैटरडे क्रिकेट क्लब 2 मैच जीत चुकी है और अभी RC विठलवाड़ी और कालानी कॉलेज का अपना मैच चालू है यहाँ पे और बहुत ही अच्छा कार्य हुआ है। लेट्स चीयर फॉर रोटरी क्लब ऑफ विठलवाड़ी एंड ग्रेट प्रेसिडेंट, लेट्स चीयर फॉर राजेश साधवानी, ग्रेट प्रेसिडेंट। मैं आए हुए सभी जो बच्चे यहाँ पर यूथ आए हैं उन सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि सब लोग यहाँ पर अपना टाइम निकाल के आए और एक बेहतरीन टूर्नामेंट का हम लोग ने आयोजन किया। मुझे खुशी है कि बहुत अच्छा प्रोग्राम हुआ। थैंक यू। अहमदाबाद में हेरिटेज सूफी नाइट जो आयोजन कयो वियो हुओ जंहिंमें इंडो पाक बॉर्डर्स मां कलाकार आया हुआ। तुझे खुदा बुलाता है। मजनू ने जवाब दिया क्यों खुदा मुझे चाहता है। अरे कैस नादान क्यों जाए खुदा के पास। खुदा को जरूरत है मिलने की तो लैला बन के आ जाए। इसी शेर पे भी एक शेर और मुझे याद आ गया। एक दिन यारों लहरा मजनू बिच मसीदा पड़ दे। कबीर
मालिक सबके जैसा है, मालिक जैसा वैसा है, ना जाने तेरा साहिब कैसा है, ना जाने तेरा मालिक कैसा है, ना जाने तेरा साहिब कैसा है, ना जाने तेरा खा कबाब पी शराब बुलिया। खा कबाब यानी बुरी बनी, शराब यानी सबर कर। खा कबाब ते पी शराब बुलिया, तले बाल हटा दे अग, तले बाल हटा दे अग। चोरी कर तू भन घर रबदा, उस ठगा दे ठग नू ठग। धर्मसाल धड़वाई रांदे विच ठाकर द्वारे ठग। विच मसीता मुल्ला रांदे, ओ ता आशिक रहन अलग। क्योंकि मस्जिद का और उसका किसी से झगड़ा नहीं, वो अलग ही अपना धुनी रमाते हैं। चुनाव प्रचार में आयल राहुल गांधी साणंद जी सभा में भाजपा ते प्रहार कया हुआ। अगर आप मुझे 2 किलोमीटर लंबा झंडा, 2000 किलो का झंडा, छोड़ो 15 किलोमीटर लंबा झंडा, 50,000 किलो का झंडा अगर आप मुझे देते और मेरे पास 1 इंच जगह होती, तब भी मैं उसको ले लेता। क्योंकि झंडे के लिए मेरे दिल में बहुत जगह है। बीजेपी की चीफ मिनिस्टरों की, प्रधानमंत्री की एक सोच है, झंडे के लिए जगह नहीं है, आपके खून पसीने के लिए जगह नहीं है, उनके ऑफिस में एक कोने में इस झंडे के लिए जगह नहीं है। मगर गुजरात के 5-10 उद्योगपतियों के लिए पूरी गुजरात की जगह है उनके पास। उल्लासनगर में शहीद कंवर फिल्म के माण्हुनि द्वारा ॾाढी लोक चाहना मिली रही आहे। बोल भगत कंवराम साहिब की जय। तमाम फ़ख्र ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो सिंधु नगर में अॻे हफ़्ते खां शहीद कंवर सिंधी फिल्म लॻल आहे, जेका जानदार ऐं शानदार आहे ऐं तव्हां ख़ल्क़ ॾिसी रहियो आहे। अॼोको जेको शो आहे श्री राजू जग्या जी ऐं उन ग्रुप खयो आहे ऐं सॼे वार्ड वासी कलाकार नेताऊं प्रोड्यूसर डायरेक्टर ख़ुदि राजू जग्या साहब उन जा ब्रदर सॼो ग्रुप ते बीठो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं राजू जग्या जी ऐं उन जे ग्रुप जा जिन अहिड़ो शो खयो आहे ऐं ॿियनि खे प्रेरणा मिलणु खपे। ॿियनि कारपोरेटनि में अपील आहे त शो खणी करे सिंधी फिल्म खे हिमथायो ऐं सिंधियत खे हिमथायो। अमर शहीद भगत कंवर थी गुज़रिया आहिनि, हुननि जी जीवनी सॼी हुननि जी जीवनी ग़रीब गुरजनि जी सेवा करणी, भगवान जी भगत ॻाए करे जेको उन में मिलणो उहो बर वक़्तु उन ई वक़्तु पंहिंजी झोलीअ मां कढी करे ग़रीबनि खे दान करणु, ग़रीबनि खे ॾियणु, न जात पात कंहिं बि ॻाल्हि जो वीचार न करे सिर्फ़ु समाज जी सेवा
अहिड़ा महान संत असांजे सिंधी समाज में थी गुज़रिया आहिनि। अॼु उन्हनि जे नाले सां हीअ पिक्चर असांजे प्रोड्यूसर रूपेला साहिबु, डायरेक्टर गोपाल राघाणी साहिबु कड़ी महिनत सां इहा पिक्चर ठाही आहे ऐं सच में इहा पिक्चर ॾिसण लाइक़ु आहे। ऐं अहिड़ो सौभाग्य थियो आहे जो हर साल असां राजू जगियासी ग्रुप जे तरफ़ां संत कंवरराम वर्सीअ जो आयोजन कंदा आहियूं, पर हिन दफ़े इहो सेवा जो मौक़ो असांखे मिलियो त वर्सीअ जे उपलक्ष्य में असां संत कंवरराम जी पिक्चर असां पंहिंजी माताउनि, भेनरुनि, बुज़ुर्गनि खे ऐं ख़ासि करे यंगेस्टर खे इहा पिक्चर ॾेखारियूं कि उहे संतनि जी जीवनी जे बारे में ॼाणनि ऐं कुझु न कुझु ॻाल्हियूं उन्हनि जी जीवनी मां खणनि। त मां ढेर सारियूं सभिनी खे वाधायूं ॾियां थो ऐं इन सां गॾोगॾु अपील थो कयां त सभु ॼणा हीअ पिक्चर ॾिसण अचो, आनंद माणो ऐं संतनि जी आसीस वठो। अॼु असां सभु हिते संत, असांजा प्यारा संत कंवरराम साहिब इन्हनि जी मूवी लॻल आहे, उहा ॾिसण आया आहियूं। एतिरी ख़ुशी थी थिए चवंदे कि अहिड़ियूं पिक्चर्स हमेशह लॻंदियूं रहनि ताकि इनखे सिर्फ़ु असां न ॾिसूं मगर उन मां असां खणूं बि, जो उन्हनि प्रवचन कया आहिनि अंदरि उहे सभु असां पंहिंजी ज़िंदगीअ में अगरि लागू कंदासीं त थी सघे थो कि असांखे ॾिसी ॿिया बि कनि। इन करे महिरबानी करे असां तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं हर हिकु सिंधी इहा पिक्चर ज़रूरु ॾिसे ऐं पंहिंजो जनम सफल करे। असां सभु सिंधी फिल्म ते आया आहियूं, असांखे राजू जगियासी वठी आया आहिनि। जेतिरो थी सघे टोटल जेके बि सिंधी आहियो, नंढा वॾा ॿार सभिनी खे वठी अचो ऐं ॾेखारियो त ॿारनि खे नॉलेज ईंदो सिंधियुनि जो। मां पंहिंजे शहरवासी भाउरनि खे हिकु निमाणी वेनिती कंदसि त महिरबानी करे तव्हां सिंधी पिक्चर कॾहिं बि पंहिंजे हथनि मां न विञायो। तव्हां सिंधियत खे यादि रखो, असां पाण सिंधी आहियूं, असांखे गर्व आहे पंहिंजे सिंधियत लाइ, त छो न असां अहिड़नि संतनि जूं सिंधी पिक्चर्स ॾिसूं। भगत कंवरराम अॼु असांजा श्रोमणी, त उन्हनि जे लाइ असां पिक्चर न ॾिसूं। त मां हिकु निमाणी वेनिती कंदसि त जॾहिं बि असांजे उल्हासनगर में सिंधी पिक्चर लॻे, कीअं बि करे असां सभु कम छॾे करे सिंधी पिक्चर ज़रूरु ॾिसूं। इहो असांजो शान ऐं मान आहे। अहमदाबाद में सिंधु सर्कल द्वारा सिंधी नाटकनि जी शाम जो आयोजन कयो वियो आहे। सिंधु सर्कल द्वारा अहमदाबाद जे HK हॉल में आर्तवार ॾींहुं मंझंदि जो 3 बजे सिंधी नाटकनि जी शाम जो आयोजन कयो वियो आहे, जंहिंमें भोपाल ऐं मुंबई जा नाटक पेश कया वेंदा। उल्हासनगर में सत्य साईं बाबा जे जन्मॾींहं ते शोभा यात्रा कढी वई हुई। आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा, आया जन्मदिन तुम्हारा, 23 नवंबर को जन्मे है साई मेरे, चमका है जीवन सितारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा। नवंबर का महीना है पावन, करेंगे साई भजनों का गायन। इस धरती पे भगवान आए, उन्हें कहते हैं साई नारायण। तेरे झुलने की डोरी को थामेंगे, तेरे झुलने की डोरी को थामेंगे, फिर झूलेगा साई हमारा हमारा। आया जन्मदिन तुम्हारा। सच्चे सेवक मेरे साईं बाबा, तुमने प्यासों को पानी पिलाया। लोग बूंद बूंद पानी को तरसे, वहाँ गंगा
अमदावाद जी नरोड़ा बैठक तां बीजेपी जे बलराम थावाणीअ उम्मीदवारी जो फॉर्म भरियो हुओ। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सूमर ॾींहुं। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। हैप्पी मीटलेस डे। जय झूलेलाल।